अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तफ़सील सां धमाकेदार तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं। ही जेको तस्वीरूं हली रहियूं आहिनि इहे सॼी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ी एपिसोड में इहा तस्वीरूं तव्हांखे नज़र ईंदियूं, इहे कहिड़ी एपिसोड जी कहानी आहे। दोस्तों पहिरियां ई वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। ऐं हमेशह जीअं तरह शाहिद खुशो वीलॉग ते सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे वरी बि अॼु ई शायदि ई खुशो ॾींदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि तव्हांखे तफ़सील सां असां ॿुधाईंदा हलूं। हाणे जेको आहे ॻोठ वारा जेको रुख मोड़े चुका आहिनि रईस गफ़ार ख़ान खां, इहा उन्हनि जी वॾी हिकु ग़लती आहे। हाणे जीअं रईस गफ़ार ख़ान हटंदो ऐं कमाल ख़ान ईंदो, छाजे करे ही हाणे कमाल ख़ान ते हिकु चकर अचिणो आहे न ॻोठ जे मथां, पोइ उनजो ख़ात्मो थी वेंदो रॿनि वारनि जे हथां। पोइ जॾहिं हू ईंदो अचण सां ई इन ॻोठ वारनि खे अहिड़ा सटको कुटको ॾींदो, इहे ॻोठ वारनि खे पोइ ख़बर पवंदी काश रईस गफ़ार ख़ान जो दिलि असां न ॾुखायूं हा ऐं असांखे ही लितरनि में असां न पिया हुजूं हा। छाजे करे रईस गफ़ार ख़ान खां ॻोठ वारा बिल्कुलु मुंहुं मोड़े चुका आहिनि। बहरहाल इहा हाणे उन्हनि खे सज़ा मिलंदी कमाल ख़ान जे हथां। कमाल ख़ान सटका कुटका जॾहिं इन्हनि खे कढंदो ऐं पोइ ही रड़ियूं करे पोइ रोईंदा ऐं ख़बर पवंदी ॻोठ वारनि खे। पोइ इन्हनि जो इहो ई हिकिड़ो आख़िरी मसीहो हूंदो, एतबार हूंदो त हाणे काश कमाल ख़ान खे कोई लिटाए या रॿनि या वारिस, ऐं वारिस बि हथीको थियलु हूंदो। दोस्तों छाजे करे त हू रईस गफ़ार ख़ान जे हूंदे हिते ई हूंदो आहे, पोइ ॻोठ ॾांहुं हलणु वञण जी कोशिशि कंदो आहे। लेकिन मसइलो इहो आहे त हिते बली चढ़ंदी ओठे जी, लेकिन ओठो वञण खां पहिरियां कमाल ख़ान जे लाइ बि मौत जो सामान खयो वेंदो ऐं पूरो कयो वेंदो। अहिड़े हिसाब सां रॿनि बि हुते हूंदो। बहरहाल दोस्तों ॻोठ वारनि सां हालत कंदो कमाल ख़ान। इहा अपडेट तव्हां ॾिनीसीं। अचण वारी किस्तनि में ही तस्वीरूं तव्हांखे नज़र ईंदियूं। ख़ुदा हाफ़िज़।